घारो खां ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ पाणीअ ते धाड़ो नामंज़ूर। घारे शहर में दरिया बचायो बेदारी मार्च पहुतो। शानदार आजियां कई वई। मेन स्टाफ ते मुख़्तलिफ़ पार्टियुनि तरफ़ां इस्तक़बाल कयो वियो। पंध मार्च करे लाशारी होटल मेन रोड ते सैयद ज़ैन शाह ख़िताब कयो। चयो त अचो त गॾिजी सिंधु बचायूं। पाणीअ ते धाड़ो हणंदड़नि खे सुञाणो, छो त सिंधुअ ते कालाबाग डैम ठहण त मुमकिन नाहे, पर हुक्मरान सिंधु दरिया ते 6 केनाल ठाहे सिंध जो पाणी खसणु चाहिनि था। पाणी मतिलबु ज़िंदगी, उन जो उहो मतिलबु थियो त सिंध में रहंदड़ किरोड़े माण्हुनि खे मारण जी साज़िश थी रही आहे। पीपल्स पार्टी उन जा इतिहादी सिर्फ़ इक़्तिदार जा बुखिया आहिनि। असां अॼु सिंध जो केस सिंधी माण्हुनि वटि खणी आया आहियूं, छो त सिंध सिंधियुनि मां आहे ऐं अॼु सिंध धरतीअ जा हिलाली पुट सिंध जे साह खे ज़रूरु बचाईंदा। असां सिंध में अलम खणी निकिता आहियूं। सिंध सां मुहबत कंदड़ सिंध दोस्त पार्टियूं उन जो इतिहादी आहिनि ऐं असां गॾियल जिदोजहद करे अवामी ताक़त सां सिंध ख़िलाफ़ हर साज़िश खे नाकाम कंदासीं। उन मौक़े ते डॉक्टर सफदर अब्बासी, पीटीआई अॻवान, जमियात इस्लामी, जमियत उलमा इस्लाम, अवामी तहरीक जे अॻवाननि पिणु ख़िताब कयो। रैली ठटे खां पोइ बदीन ते इख़्तिताम थींदी।